डियर व्यूअर्स, छा हाल वाला ख़ुशि आहियो? खेलो पिया हींअर इस्लामाबाद में राति जेको आहे सो जमा इस्लामी जे गुंडनि जंहिंजी तारीख़ रही आहे जेको पाकिस्तान ठहण खां वठी सदाईं उन्हनि जा गुंडा पंहिंजो तालीमी इदारनि में गुंडागर्दी कंदा आहिनि। उन्हनि उहा साॻी गुंडागर्दी इस्लामाबाद जे यूनिवर्सिटी इस्लामिक यूनिवर्सिटीअ में जेको आहे सिंधी छोकिरनि खे कमरनि में बंदि करे उन्हनि खे सख़्तु मारकुट कई, उन्हनि ते सख़्तु तशदुद कयो ऐं उन्हनि खे चयो त तव्हां सिंधी जेके आहियो हिते पंहिंजो छो था एक्टिविटी कयो। त हिननि जमा इस्लामी वारनि गुंडनि जी तव्हां तारीख़ खणंदव त सिंध मेडिकल कॉलेज खां वठी सिंध मेडिकल जना हॉस्पिटल में बि हिननि जी गुंडागर्दी हूंदी ऐं सिंध जे ख़ासि करे कराचीअ जे तालीमी इदारनि में, लाहौर जे यूनिवर्सिटियुनि में। सो असां सां अॼु इस्लामाबाद मां जेको सीनियर जर्नलिस्ट आहे इब्राहिम कुंबर, उहो लाइन ते मौजूदु आहे, उहो समूरा तफ़सील ॾींदो। उनखां पोइ ही वीडियोज़ जेके आयूं आहिनि छोकिरनि उहे इस्लामाबाद मां दोस्तनि जेको आहे सो मोकिलियूं आहिनि जेके असांजा उते सिंधी जर्नलिस्ट आहिनि ऐं हींअर असीं पुछंदासूं त आया उन ते FIR का कटी आहे या न कटी आहे, या जेका नई डेवलपमेंट आहे उहा छा थी आहे, केतिरा उहे अरेस्ट थिया आहिनि या न थिया आहिनि, या उन खां सवाइ जेके असांजा उते सिंधी वज़ीर आहिनि ऐं वफ़ाक़ी वज़ीर आहिनि उन्हनि उहो कहिड़ो क़दम खयो आहे, उन्हनि सिंधी छोकिरनि जो जी जेका आहे सा उहे मुआफ़िज़ बणिया आहिनि या उन्हनि खां लातालगी वारो इज़हार कयो अथनि। त इन समूरी सूरत हाल जी जेका आहे उहा अहम डेवलपमेंट वठंदासूं इब्राहिम कुंबर खां। इब्राहिम, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम मुख्तार साहब। हा इब्राहिम, अॼु ही पंहिंजो वाक़ियो थियो आहे कहिड़ी कायदे आज़म यूनिवर्सिटी में को वाक़ियो थियो आहे या ॿी का यूनिवर्सिटी में आहे जंहिंमें सिंधी छोकिरनि सां को विढ़ियान के धुर जा माण्हू विढ़िया आहिनि, उन्हनि खे रतो रत करे छॾियो अथनि। तव्हां इस्लामाबाद में वेठा आहियो, तव्हांजी नज़र हूंदी ज़रूरु, तव्हां वटि अपडेट हूंदी। जी बिल्कुल, ही कायदे आज़म यूनिवर्सिटी जा जहिड़ा मशहूर आहिनि इस्लामाबाद में, पर ही इस्लामिक इंटरनेशनल यूनिवर्सिटी आहे इस्लामाबाद जी, जंहिंजो नालो ई इस्लामिक इंटरनेशनल यूनिवर्सिटी ऐं उते जेके जमायती आहिनि उन्हनि जो जहिड़ो थियो आहे, जहिड़ो न आहे पर उसमें सिधी साईं गुंडागर्दी ऐं हमलो आहे जेके सिंधी छोकिरा आहिनि। हिकु त जिते बि पाण सभिनी खे ख़बर आहे जिते बि जमायती लॾो या जेके इन टाइप जो अंसर हूंदो आहे उते उन्हनि जी कोशिशि हूंदी आहे मोनोपोली हुजे ऐं केर बि सियासत न करे। हूं बि इस्लामाबाद जी जेके बि यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि में सियासत शागिर्द ते पाबंदी, शागिर्द सियासत ते पाबंदी यही आहे। सो ही हिकिड़ा मुख़्तलिफ़ फॉर्म ठहियल आहिनि। कायदे यूनिवर्सिटी में मेहरान काउंसिल आहे ऐं इस्लामिक इंटरनेशनल यूनिवर्सिटी में सिंधी शागिर्दनि जो जेको फोरम आहे उहो मेहरान स्टूडेंट एसोसिएशन जे नाले सां आहे। त जीअं त हुननि खे ॿियो कंहिं क़िस्म जो सियासी जलसे जुलूस जी इजाज़त न आहे हूंदी, उन जे करे छोकिरनि खे जॾहिं बि इन्हनि शागिर्दनि खे जेको नौजवान रत सिंध मां अचे थो ऐं समूरिन जेके बि इस्लामाबाद जूं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि में सबनि जो अंग आहे त हू हिक ॿिए जे प्रोग्रामनि में वेंदा आहिनि। अहिड़ी रीति जेको कायदे आज़म यूनिवर्सिटी में मेहरान काउंसिल जे तरफ़ां सकाफ़ती ॾियारनि ते या मुख़्तलिफ़ ॾियारनि ते वेलकम पार्टियूं वग़ैरह उहे थींदियूं आहिनि। हाणे जेके छोकिरा अचनि था लाज़मी जेको सिंध मां अचे थो उहो पंहिंजे अंदरां को पंहिंजी सिंधियत खे या जेका उहा हुबल वतनी जेका आहे उनखे उहो कढी न सघिबो, पोइ उनजे लाइ खणी प्रोग्राम जो नालो कहिड़ो बि ॾिजे। सो बहरहाल इन टाइप जा प्रोग्राम थींदा आहिनि सकाफ़ती। तो हिननि छोकिरनि प्रोग्राम ठाहियो मेहरान स्टूडेंट एसोसिएशन वारनि को सकाफ़ती ॾियारे जे हिसाब सां इन ई ते जेके उहे जमायती जेके थियनि जमायत इस्लामी जेका शागिर्द विंग आहे जेका मशहूरु जेका गुंडनि जी तरफ़ रही आहे ऐं अलशम्स ऐं अलबदर जिन जा वॾा हुआ, सो उन्हनि खे घणी तकलीफ़ हुई। सो उन्हनि बाक़ाइदे हमिलो कयो, यगमाल कयो, छोकिरनि खे हिकिड़े छोकिरे खे अगवा कयूं ऐं पोइ डंडनि सां शीखुनि सां उन्हनि जी जेका वारदात रही आहे उहा वारदात अॼु थी आहे। उन में सिधो ठहूं जेके इहो जमायतुनि जो इहो अंश शामिल आहे। उन्हनि वार न कयो उन्हनि छोकिरनि खे तव्हां जेको सिंधी आहियो अॼुकल्ह घणा ख़ुशि पिया ॾिसण में अचो ऐं घणो सरगर्म पिया नज़र अचो। हिते जीअं त जमायत वारनि जी जेको हिकती आहे
ऐं वाक़ई बि हिन यूनिवर्सिटी में जेको सो उहो जमायत वारनि जो ई होल्ड आहे, उनजे करे ख़ासि तौर ते उन्हनि जी इन क़िस्म जे जेको सो न पोइ उन ते का इंतज़ामिया जो को तहरीक वग़ैरह का FIR या का ॿियो कुझु को थियो आहे जी या? बिल्कुलु FIR थियण वञे पई, जेके पोटा मुख़्तलिफ़ जेके यूनिवर्सिटी जा छोकिरा आहिनि उहे उते पहुता आहिनि। हिन यूनिवर्सिटी में जेको सो सिराज नूरी आहे, मेहरान स्टूडेंट एसोसिएशन जो सदर, हुन सां राब्तो कयो अथनि। सो उन्हनि छोकिरनि जेको सो अप्रोच कई आहे पंहिंजी उन ते इंतज़ामिया सां, इस्लामाबाद जी इंतज़ामिया सां। तो आख़िर मतिलबु हाणे FIR दाख़िल थियण वञे पई। उन में जेके हुननि नाला कुझु ॾिना आहिनि, जेके सिधा तव्हां मुलविल हुआ या जेके अगवा में, हिकिड़ो त अगवा जो केस आहे, हफ़्ते बेजार में रखण जो केस आहे, जो सिधो थियूं जेको जो गुंडागर्दी ऐं हमले जो केस आहे, त उहे मुख़्तलिफ़ कलम आहिनि। उन्हनि ते उन्हनि जी FIR दाख़िल करण जी हाणे जेका हेसि ताईं मूं वटि इतला पहुता आहिनि, उहा कुझु देरि जी FIR जेका आहे उहा अच्छा, दाख़िल थी वेंदी। तव्हां इस्लामाबाद में सीनियर जर्नलिस्ट आहियो, तव्हांजी इन सिलसिले में का कंहिं SP या कंहिं DSP सां का ॻाल्हि ॿोल या कंहिं मिनिस्टर, सिंधी मिनिस्टर सां का ॻाल्हि ॿोल थी आहे छा? जी, हिनखे असांजो मुंहिंजो ई कलीग आहे ग़ुलाम रसूल, उन डील कयो आहे। उहो मुसलसल हिननि शागिर्दनि सां राब्ते में बि रहियो आहे, इंतज़ामिया सां मुंहिंजी ॻाल्हि थी आहे। त उन्हनि जो इहो मौक़िफ़ आहे कि बिल्कुलु हिननि सां ज्यादती थी आहे। ही जेको FIR में जंहिंखे नामज़द कंदा उन ते ई FIR दाख़िल थी वेंदी। त हाणे ही पाण जेसिताईं ॻाल्हायूं था तेसिताईं FIR या थी चुकी हूंदी या न, त बि इहो आख़िरी मरहले में आहे इहो। ऐं जेके ख़ुदि धुर आहे, यानी छोकिरा जेके ज़ख़्मी थिया आहिनि या जेके FIR दाख़िल कराइण वञनि था, उहो बि हेसि ताईं जेको उन्हनि खे रेस्पॉन्स मिलियो आहे उन मां मुतमिन आहिनि। हुननि ते थियो हमिलो थियो, बिल्कुलु उन में हू ज़ख़्मी थिया आहिनि। उन खां पोइ हुननि जेका कोशिशूं वरितियूं या जेको तहरीक वरितो, उन मां हाणे हुननि या कुझु FIR दाख़िल थी वञे, पोइ वरी कानूनी ठीकु आहे, कार्रवाई था ठीकु वञनि। आहे। तव्हांजी इब्राहिम कुंवर साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां इस्लामाबाद मां असांखे अपडेट